मामा के ॿुधाईंदो हलां ॾेहर की टाउन इंतज़ामिया वटि जेको आहे करोड़ें रुपए जो बजट हुजण बावजूद जेको आहे ॾेहर की शहर में जगह जगह ते गंदगी जा ढेर ऐं जेको मेन शहर आहे उनमें गंदे पानी जा तालाब भरियल आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां हिन टाइम मां मौजूदु आहियां ॾेहर की मेन बाज़ार में, जिते गटरनि जो गंदो पानी उथलण सबबि जेको आहे मेन बाज़ार जेकी आहे उहा गंदे तालाब जा मंज़र पेश करे रही आहे। सर तव्हां पाण अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो त हे ॾेहर की शहर सां ज़ुल्म आहे, आए ॾींहुं ज़ुल्म आहे, हर छंछरु आचर जेको ॾींहुं हुजे पाणी उठले थो, पूरा मोहल्ला ॾिसो घटी ॾिसो, हे जामा मस्जिद चौक आहे, मेन चौक आहे ॾेहर की शहर जो असांजो। हे तव्हां ॾिसो दुकानदार सभु लेन सां कोई ग्राहक न बीठो आहे, तव्हां कैमरा सां ॾेखारियो दोस्तनि खे त माना कोई ग्राहक न बीठो, हर दुकानदार ईअं फारिग वेठा आहिनि। पर असां डी सी साहिब सां इहो रिक्वेस्ट कंदासीं, असांजा MNA MPA सां रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदा रहा को ॾेहर की शहर ते नज़र कई वञे। हिते बि कोई इंसान पहिरें 15 ॾींहं सां पहिरें बिजली सां लोड़ियो आहे, अॼु वरी पाणी जे करे लोड़ो था। दुकानदार जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो इहो चवणु आहे गंदो गटरनि जो पाणी बीहण सबबि न सिर्फ़ु जेके आहिनि शहरी हज़रात परेशान आहिनि, बल्कि असां दुकानदार भी शदीद मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। जॾहिं त हिननि DC घोटकी का मुतालबो कयो आहे त इन पाणी खे जल्द खां जल्द थो कढायो वञे, जीअं शहरी जेको आहिनि सुख जो साह खणी सघनि।